ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा सभु चवनि था मीठे मीठे ॿार असांखे सदा जीवन में पंहिंजे मथां रहम करो। हाणे जो समय आहे न, हाणे ख़ुदि जे मथां रहम करण जो समय आहे। माण्हू सोचंदा आहिनि ॿियनि ते रहम करो, ॿियनि ते दया करो, लेकिन हाणे ख़ुदि जे मथां रहम करो। असां खां कोई बि पाप कर्म न थिए, कोई बि पाप कर्म न थिए। उठंदे वेंदे खाईंदे पीअंदे हर कर्म कंदे हुए परमात्मा जी यादि रहे। उठंदे वेंदे खाईंदे सभु कुझु कंदे हुए परमात्मा जी यादि रहे। जेतिरो थी सघे पंहिंजो टाइम वेस्ट न करो ऐं पंहिंजे मथां रहम करो। कीअं रहम करो? असां खां कोई पाप न थिए, उन जे लाइ सभिनि खां पहिरियों न तव्हां खां अगरि कोई पाप न थिए हाणे त जेको बि तव्हां सां बुरो थियो, तव्हां सां सुठो थियो, सम्झो मुंहिंजो सभु हिसाबु किताबु पूरो थी वियो। अॼु खां मूंखे कंहिंजे लाइ बि बुरो न सोचणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न करिणो आहे। त दुनिया में आहे न, माण्हू पिछले समय जी ॻाल्हियुनि खे दिमाग़ में रखी करे अञा ताईं ॿियनि जो बुरो करनि था। अञा ताईं तव्हां सोचो, सम्झो तव्हां सां कंहिं पहिरियों बुरो कयो आहे, बदिले जी भावना अगरि तव्हांजे मन में आहे त तव्हांजे मन खे त तॾहिं शांती मिलंदी जॾहिं हुननि जो बुरो थिए, है न। लेकिन अगरि तव्हां अॼु उहो ॻाल्हि भुलिजी वञो, चलो मां बि पिछले जन्मनि में हुननि सां कयो हूंदो, त हुननि सां कई, बसि ॻाल्हि ख़तमु। अॼु खां हिसाबु किताबु चुकतो। अॼु खां मां कंहिंजे लाइ बि बुरो न सोचंदमि, न ॻाल्हाईंदमि, न कंदमि। छो कि असांजे मन में पुराणी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, पुराणे समय जी, उन जे कारण असां अॼु बि माण्हुनि सां बुरो कंदा आहियूं, बुरो सोचंदा आहियूं, बुरो हलंदा आहियूं। अॼु बि ॿियनि जे घरनि में देखा देखी कंदा आहिनि, इहे छा था करनि, इहे काॾे था वञनि, न। त उहो न करो। हाणे बाबा चवनि था कि हाणे पंहिंजे जीवन में सदा ये यादि रखो कि मूंखे अॼु पंहिंजे जीवन में अहिड़ो कर्म करिणो आहे, अहिड़ो संकल्प करिणो आहे, अहिड़ा बोल बोलणा आहिनि जंहिंसां मुंहिंजो पुण्य जो खातो जमा थिए। अॼु खां न असांजो कोई बि पाप जो खातो न ठहे, इहे असांखे ॾाढो ई ध्यानु में रखो। अॼु खां असांजे जीवन में असां कोई बि असांजो पाप जो खातो जमा न थिए, इहे असांखे ॾाढो ई जीवन में ध्यानु रखी हलिणो आहे। छोकी छा थींदो आहे कि माण्हू पाप कंदे कंदे पापात्मा थी वेंदा आहिनि। न त तव्हांजा गंगा सनानु करण सां पाप चुकतू थियनि था, न त तव्हांजी भक्ति करण सां पाप चुकतू थियनि था। उनजी निशानी आहे कि अञा ताईं दुनिया में एॾो दुख वधंदो थो वञे, त मतिलबु कि पाप नथा मिटनि, न त हाणे माण्हू गंगा सनानु करे आयो, हाणे त पुण्य आत्मा ठही अचियां, अञा ताईं भई सम्झो कोई माण्हू चए थो असां गंगा सनानु करण था वञूं, असां इहे तीर्थ था करण वञूं, पाप धोइण था वञूं, लेकिन अगरि असांजा पाप धुलिजी वञनि न सभु, त असांजे जीवन में सुख शांति ख़ुशियूं अची वञनि। लेकिन असांजा पाप कटजनि ई नथा, ॿियो वधंदा था वञनि। त पंहिंजे मथां रहम करो, भॻवानु चए थो। ॿियनि खे न ॾिसो, ॿिया छा बि चवनि था, छा बि करनि था, असांजो छा मतिलबु, न। हाणे दीदी असां सभिनि पंहिंजो पंहिंजो
घर ठाहे वेठा आहिनि, पंहिंजा पंहिंजा धंधा करे वेठा आहिनि, त हुननि जे घर में वो छा था करनि, हुननि जे धंधे में वो छा था करनि, असांजो छा मतिलबु। कई माण्हू चवंदा हिननि न असां सां धोखो कयो, हिननि ज़्यादा खणी वरितो, सोचदा आहिनि ॾिसी न असांखे घटि ॾिनई न, पोइ जेसि ताईं उन्हनि जो उहो बर्बादु न थी वञे न तेसि ताईं उन्हनि जे मन खे शांती न मिलंदी। पोइ जॾहिं उन्हनि बर्बादु थी वेंदा न, पोइ चवंदा ॾिस असांखे घटि पैसो ॾिनई न, हिन करे भॻवानु हिन सां बुरो कई, वरी भॻवान खे बि विच में लाहींदा आहिनि, है न। हाणे जेतिरो बि खयो, जेतिरो बि मिलियो, अगरि उन्हनि छीने करे खयो हूंदो त हुननि जो पाण ई घटि थी वेंदो। असां छो इहे इंतज़ारु करूं या असां छो कंहिंखे बुरो भलो चऊं कि हिननि असांजो ज़्यादा खई छॾी, असांजो हिसो हिननि जो बर्बादु थियो, पंहिंजे मथां पाप था खणो, पोइ वरी बर्बादु थी वेंदा त चवंदा ॾिस भॻवानु हिननि सां बुरो कई न, ॾिस हिननि असां सां छीनियो न, असांखे धोखो ॾिनो न। भॻवानु त कॾहिं कुझु कंदो ई न, भले कोई कंहिंखे रुपयो बि न त बि भॻवान खे पाप न ॾींदो, उहो त पंहिंजे कर्मनि अनुसार हुननि जो घटि ज़्यादा थींदो वेंदो, भॻवानु थोरी ॾिसंदो आहे वेही करे। ही त तव्हां पंहिंजी सम्झ जे हिसाब सां चओ था, छा पतो उन्हनि जे भाग्य में ज़्यादा हुजे, छा पतो तव्हां उन्हनि जे भाग्य सां तव्हां खाईंदा हुजो उन समय। असां केरु थींदा आहियूं इहे चइण वारा कि इन्हनि असांखे घटि ॾिनो, असां त न, असांखे जो मिलियो सोचो इहो ई असांजे भाग्य में हुयो, मिली वियो, बसि ख़ुशि रहो। पोइ ॿियनि जे घरनि में, ॿियनि जे धंधनि में झांकण जी ज़रूरत ई न आहे, उहो छा थो करे, छो थो करे, हुनजो बि भलो थिए, असांजो बि भलो थिए। इहो बि न चओ कि बाढ़ में वञनि, बाढ़ में न वञनि, उन्हनि जो बि भलो थिए, असांजो बि भलो थिए। कल्ह जो बाढ़ में हली वेंदो पोइ बि दुखी थींदव, वरी कोई बाढ़ में हली वञे, कंहिंखे घाटो पइजी वञे, कोई मरी वञे, वरी 12 ॾींहं उन्हनि जे घर में चकर काटो, तंहिंखां चल तूं बि ख़ुशि रहो, असां बि ख़ुशि था रहो, है न। त बाबा असांखे चवनि था कि पंहिंजे मथां रहम करो, है न। कई माण्हू बदिले जी भावना हूंदी आहे न, हुनजे कारण अञा ताईं माण्हू पाप कंदा ई था वञनि, उन्हनि खे लॻे थो कि हिननि असां सां बुरो कयो त हिननि जो बि बुरो थिए, इहे सोचंदा रहंदा आहिनि न। अगरि कोई माण्हू त मतिलबु पाप कंदा रहंदा। हाणे अगरि कंहिं तव्हां सां बुरो कयो आहे, कंहिं तव्हांखे धोखो ॾिनो आहे, त उन्हनि जे कर्मनि जी सज़ा उन्हनि खे मिली वेंदी न। तव्हां छो था मुख सां चओ, तव्हां छो था सोचो, तव्हां छो था भॻवान खां प्रार्थना करो जेको कमु कयो आहे हुन अनुसार हुनखे मिली वेंदो। तव्हां पंहिंजो जीवन मस्त सां जियो, तव्हांखे जो भॻवानु ॾिनो अथई, तव्हांजे भाग्य अनुसार जो तव्हांखे मिलियो, है न। ॾिसो अॼु इंसान वटि सभु कुझु आहे त बि उहो ख़ुशि छो न आहे, छो जो उहो अञा ताईं ॿिए जी थाली में थो ॾिसे कि इहे छा था करनि। सम्झो ॿ भाउर आहिनि, ॿिन्हिनि खे उन्हनि जे पीउ बंटवारो करे ॾिनई, चलो घटि ज़्यादा ॾिनई या बराबरि ॾिनई, जो बि ॾिनई, चलो असांजी थाली में छा आयो आहे, असां उहो खाई करे पंहिंजो पेट भरूं न। अॼु जो इंसान छा थो करे, ॿिन्हिनि भाउरनि खे बंटवारो बि मिलियो त बि उहो ॾिसे थो हिनखे ज़्यादा आहे, उहो ॾिसे थो मूंखे इहा चीज़ न आहे, त जेकी चीज़ असां वटि आहे असां हुन ते ध्यानु ई नथा ॾियूं। अॼु कंहिंजे घर में पैसो न आहे लेकिन हुनजा ॿार ऐं हुनजो पति सुठो आहे, त उहो पंहिंजे ॿारनि सां ख़ुशि रहे, पंहिंजे पति सां ख़ुशि रहे, पर उहो ॾिसंदी मूं वटि पैसो न आहे त दुखी थींदी रहंदी।
ऐं जंहिं वटि पैसो न आहे उनजो पति पींदो रहंदो आहे, उनजा ॿार लड़ंदा झगड़ंदा ज़िद्दी आहिनि, रोइनि था, त उहो सोचंदी अरे मुंहिंजो त पति ई अहिड़ो आहे, मुंहिंजा त ॿार ई अहिड़ा आहिनि, पैसे खे छा कंदी, उहो उन करे दुखी थींदी। मतिलबु दुनिया में तव्हां ॾिसो, इनखे ॾिसंदे हुए सदा इहे यादि रखो, मूं वटि जो आहे उहो ॾाढो ई सुठो आहे, मां हिन में ख़ुशि रहां, खाई पी मस्तु रहां, न जेको बि भॻवान मूंखे ॾिनो अथई उनखे मां खाई पी मस्तु रहां पंहिंजे जीवन में, न जेको बि असांखे मिलियो असां उनखे उन ई चीज़ में ओतिरे ई धन में असां पंहिंजे जीवन में ख़ुशि रहो। ऐं मूंखां कोई बि पाप करणु न थिए, मूंखां कोई बि पाप करणु न थिए, इहो असांखे ॾाढो ध्यानु रखिणो आहे। पंहिंजे मथां ख़ुदि ई रहम करो, न त अॼु त तव्हां कंहिंजे लाइ बुरो सोचंदव, उन्हनि जो बुरो थी बि वियो, अॼु त तव्हां ख़ुशियूं मल्हाईंदव, लेकिन अंत समय जॾहिं धर्मराजपुरी में अचिणो पवंदो त हुन समय हाय हाय कंदव, है न। छोजो माण्हू अॼु ॾिसो, माण्हू सोचे सोचे कंहिंजी ॻाल्हि सच बि थी वञे, साम्हूं वारे तव्हां सां धोखो न कई, लेकिन तव्हां सोचे सोचे उन्हनि खे बर्बाद बि करे छॾियो था, त अॼु त तव्हां ख़ुशि था थियो, अॼु त तव्हां सोचो था भॻवान बि उन्हनि सां बुरो कई, जबकि भॻवान न कई, उन्हनि कुझु ग़लति कमु बि न कयो, लेकिन तव्हां उन्हनि खे बदुआ हणी हणी उन्हनि खे चई चई बर्बाद करे छॾियो। बदुआ ईअं लॻंदी आहे न, अॼु माण्हू जादू टोनो बि करे छॾंदो, है न, त अगरि उन्हनि जो बुरो थी बि वियो तव्हां ख़ुशि थी बि वञो, लेकिन भॻवान जे धर्मराज में त बचंदव न, हुन में त तव्हांखे हाय हाय करणी पवंदी न, हुन समय केरु बचाइण ईंदो तव्हां, हुन समय त कोई बि बचाइण न ईंदो, न तव्हांजा माउ, न तव्हांजे पीउ, न तव्हांजो पति, न तव्हांजा ॿार। त हिन करे बाबा असांखे चए थो कि ॿियनि जी थाली में न ॾिसो, ख़ुदि जी थाली में ॾिसो, ख़ुदि जे घरनि में ॾिसो, ख़ुदि जे धंधनि में ॾिसो, ख़ुदि जे ॿारनि खे ॾिसो, हीअं बि न चओ भई मुंहिंजो ॿारु ईअं छो, हिन जो छो ईअं आहे, मुंहिंजो ॿारु छो नथो करे, तव्हांजो ॿारु जो करे थो हुन में ख़ुशि रहो न। हाणे हुनजो ॿारु पढ़ाई में होशियारु आहे लेकिन खाए पीए नथो, तव्हांजो ॿारु खाए पीए थो, भले पढ़ाई में होशियारु न आहे लेकिन खाए पीए थो, इहो बि शुकुरु मानो। अॼुकल्ह ॿारनि खे खाराइण ॾाढी वॾी हिकु ॻाल्हि थी वई आहे, भई वॾे खे त ॾिसो त बि माण्हू सम्झाए करे कीअं बि करे, वॾा बि अॼुकल्ह नथा खाइनि, कंहिंखां खाइण बि नथो पुॼे, अलाए छा करनि था पैसनि जा, कंहिंखां ॾिसो अॼुकल्ह खाइण बि नथो पुॼे, लेकिन माण्हुनि खे पैसा खपे, अलाए पैसे खे माण्हू छा फ्रेम कराए रखंदव छा, बसि उहे पैसा खपनि, सुठा कपिड़ा खपनि बसि। ऐं डॉक्टरनि खे पैसा ॾियण में बि माण्हू कढी रखंदो आहे, तंहिंखां त सुठो पंहिंजो खाइण पीअण में पैसा लॻायो, शांती सां वेही करे खाओ, भॻवान खे यादि करे खाओ, उहो माण्हुनि खां नथो पुॼे। अॼु शांती सां वेही करे माण्हू 2 फुल्का बि नथो खाए, या त मोबाइल खपे या टीवी खपे, या हेॾे होॾे ॻाल्हाईंदो, या मन में ॿियो कुझु ॻाल्हि सोचंदो, ऐं उहे ई डॉक्टरनि वटि कलाक वञनि था। त इंसान जी सोच, इंसान पंहिंजो जीवन ख़ुदि थो बिगाड़े, भॻवानु नथो बिगाड़े। अॼु तव्हांखे 2 फुल्का घणे मिंटे में पूरा थींदा, अगरि आराम सां भॻवान खे यादि करे खाओ त 5 मिंट 10 मिंट, है न। तव्हां रोज़ु
रोटी भी शांति सां खाईंदा न, भॻवान खे यादि करे, टीवी मोबाइल न। कई माण्हू चवंदा सॼो ॾींहुं असांखे टाइम नथो मिले, असां टीवी ॾिसी करे खाईंदा आहियूं, त उहो टीवी में सम्झो रोइण जो सीन थो हले, तव्हां उहो ॾिसंदे खाओ था न, त तव्हांजी रोटी में बि उहो रोइण जा वाइब्रेशन हली वेंदा, त तव्हांखे बि लॻंदो अलाए मूंखे अॼु रोइण छो थो अचे, अलाए छा थियो आहे, छो जो तव्हां हुनजो दुख रोटी सां गॾु खाई छॾियो। ऐं इहे ई तव्हां 5-10 मिंट सभु अगरि खाईंदा आहियो, भॻवान खे यादि करे शांति सां खायो, ॾिसो तव्हांजा ॿार सॼो ॾींहुं त भॻवान खे यादि कंदा न हूंदा, है न, वरी सुबुह जो स्कूल वञ, वरी ट्यूशन वञ, वरी पढ़ाई कर, उहे चवंदा मम्मी मां टीवी ॾिसी रोटी खायां, इहो ई त टाइम मिलंदो आहे। पंहिंजे ॿारनि खे थोरो भॻवान जे बि, जॾहिं ख़ुदि सिखंदव त ॿारनि खे बि सेखारींदा न। हाणे तव्हां ई टीवी ॾिसी रोटी खाईंदव त ॿारनि खे छा सेखारींदव? ॿारनि जे लाइ माण्हू फटाफट थो चए की ॿार मोबाइल था ॾिसनि, लेकिन तव्हां बि त सॼो ॾींहुं मोबाइलुनि ते त वेठा आहियो। तव्हां चईंदसि त ज़रूरी ॻाल्हि कोई कलाक थींदी आहे छा? कलाक कोई ज़रूरी ॻाल्हि थींदी आहे? चलो ठीकु आहे, कॾहिं कॾहिं कंहिंजो फ़ोन आयो त चलो हुन पंहिंजी पूरी हेॾनि ॾींहंनि जी ॻाल्हियूं ॿुधाई, पर रोज़ु सॼो ॾींहुं पोइ तव्हां ॿारनि खे कीअं था चओ मोबाइल ते वेठो, है न? जॾहिं तव्हां ई टीवी ॾिसी करे रोटी खाईंदा त ॿारनि खे छा सेखारींदा? त सिखो, सिर्फ़ु ॿुधी करे ख़ुशि न थियो, सिर्फ़ु ॿुधी करे माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, हा असां इहे ज्ञान ॿुधंदा आहियूं, असां इहा सत्संगनि ते वेंदा आहियूं, असां हेॾे टिकाणे वेंदा आहियूं, लेकिन पाप कर्म घटि करणु बंदि कयईं, पंहिंजी पुराणी ॻाल्हियूं अगरि तव्हां भुलिजंदा था वञो न, त सम्झो था जीवन में अॻियां था वधो। तव्हां अगरि इहे विकार बुराइयूं छॾंदा था वञो, हिक ॿिए सां रीस करणु, जलणु छॾंदो, अगरि तव्हांजो जीवन में तव्हां छॾंदा था वञो, पंहिंजे जीवन में तव्हां ख़ुशि आहियो, कोई तव्हां सां पुछे न पुछे तव्हां पंहिंजे जीवन में ख़ुशि आहियो, त सम्झो तव्हां जीवन में अॻियां था वधो, न त सोचो असां उते जा उते ई आहियूं। न जीअं ॿार अगरि स्कूल में भले हुनजी फर्स्ट रैंक बि अचे, लेकिन अगरि हुनजी सोच ख़राबु आहे, हुनजा बोल ख़राबु आहिनि, हुनजा कर्म ख़राबु आहिनि, त केरु मञंदो हिन पढ़ाई कई अथई? मञंदो कोई? अगरि कोई चए कि मां फर्स्ट डिवीज़न में 12वीं पास कई आहे, कॉलेज कयो आहे, लेकिन अगरि हुनजी सोच सभिनि जे लाइ बुरी हुजे, हुनजा बोल सुठा न हुजनि, हुनजा कर्म ख़राबु हुजनि, त केरु मञंदो इहे पढ़ल लिखल? ईअं ई भॻवान जी पढ़ाई असांजे सोच बोल कर्मनि खे सुधारण लाइ हूंदी आहे, असांखे पुण्य कर्म कराइण जी सिखाइण लाइ हूंदी आहे, असांमें दैवी गुणनि जी धारणा कराइण लाइ हूंदी आहे, असांखे पावन ठाहिण लाइ भॻवान असांखे शिक्षा ॾींदा आहिनि। अगरि असां भॻवान जी पढ़ाई सुठी रीति पढ़ी करे जीवन में नथा धारण करे सघूं त छा फ़ाइदो, है न? सिर्फ़ु हिन में ई ख़ुशि थी वेंदा आहियूं असां कि हा असां इहे कयो, जीअं ॿार सां बि माण्हू ख़ुशि थी वेंदा आहिनि, मुंहिंजे ॿार जी फर्स्ट डिवीज़न आई आहे, ऐं हुन ई क्लास जे बारे में, हुन ई क्लास जो कोई सब्जेक्ट, कोई टॉपिक अगरि ॿार खां पुछे ऐं उहो न ॿुधाए त चवंदा ईअं ई रटी करे पास थी आहे, रटे करे पास थी आहे, मतिलबु यादि करे लिखी अचो, एग्ज़ाम में छा थींदो आहे? बसि क्वेश्चन आंसर यादि करे लिखी अचो, बसि इहे सम्झ में अची वेंदो आहे कि हा हिनखे यादि थींदो आहे, मतिलबु इहे यादि करण में सुठो आहे। त हिन करे असांखे बि
त माण्हू छा था करनि, तव्हांखे सुखमनी पूरी यादि थी वई आहे, बसि तव्हां उहो चईंदा था वञो ऐं ख़ुशि था थींदा वञो, मुंहिंजी सुखमनी पूरी ईंदी आहे, मां पूरी ॿुधायां। लेकिन हर हिकु शब्द जो अर्थ पतो अथव? अर्थ सम्झी करे जीवन में लायो अथव न? जे ॿार रटे करे फर्स्ट डिवीज़न रैंक खणी अचे, लेकिन हुनखे अर्थ न पतो हूंदो त थोरी मञंदासीं। इहे अॼुकल्ह माण्हू सुखमनी रटे था छॾनि, जपजी साहिब रटे था छॾनि, चालीसा रटे छॾनि, कोई बि यादि करे वठंदा श्लोक लोक ऐं माण्हुनि जे अॻियां ॿुधाईंदा त माण्हू चवंदो अरे वाह ॾिस हेॾो नंढो पूरी सुखमनी थो ॿुधाए। अरे हुनजो अर्थ त ॿुधाए, हुनजे कर्मनि में था अचनि न। त इहे त ॿाहिरि ई ॾेखावो आहे। माण्हू वेही करे भई कलाक हा भई असां मूंखे सभु यादि आहे ऐं ख़ुदि खे एॾो वॾो सम्झंदा, ॾिस असांखे सभु यादि आहे। कोई कम जो न आहे, है न? कोई बि कम जो न आहे। जेसिताईं तव्हांखे हुनजो अर्थ नथो सम्झ में अचे, जेसिताईं तव्हां हुननि जे अर्थ खे जीवन में नथा लाहियो, तव्हांजो इहे सभु फालतू आहे, दिखावो आहे, टाइम वेस्ट आहे, है न? सिर्फ़ु थोरो तॾहिं त माण्हू मरदे समय बि रोए थो न, केॾो दुखी थो थिए। जेके सुखमनी जो पूरो अर्थ अची वञे न, जेके हुनजो पूरो जीवन में धारण करे छॾे न, उहो त सॼे विकार बुराइनि सां ई बुरो थी वेंदो, मोह माया सां ई दूर थी वेंदो। उहो त भॻवान जो प्यारो ॿार थी वेंदो। भॻवान न थी सघंदो आहे, उहो इंसान ई रहंदो, पर उहो समझदार थी वेंदो। त इन करे हा भई कोई कंहिंखे सुखमनी यादि आहे त उहो कोई वॾो न थी वियो। जेके हुनजो अर्थ सम्झ में अचे, जेको हुन अर्थ खे जीवन में लाहे करे हले, उनखे चइबो आहे समझदार। उनखे चईंदा कि हा हिन पंहिंजे जीवन में परिवर्तन कयो अथई। त परमात्मा असांखे चवनि था कि हाणे सदा जीवन में सावधान थी करे हलो, पंहिंजो समय फालतू बर्बाद न करो, सुल्टा कम करो, उल्टा कम न करो। ॿियनि जे लाइ बि सुठो सोचो, ख़ुदि जे लाइ बि सुठो सोचो। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो।